अस्सलाम वालेकुम नाज़रीन। GH के वेदर में आऊं या ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए वहाँ के ही हवा जे घट दबा जो नार बंगाल में सिस्टम जो शुरू थियो शिदत वारो उन जा ककर पाकिस्तान के पाड़ेसरी मुल्क भारत के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकार करण खां पोइ पाकिस्तान के सूबे सिंध के मीरपुर ख़ास डिवीज़न में हिन वक्त ये ककरन जा मंज़र अवां के स्क्रीन ते ॾेखारे रहियो आहियां त ही डी डिप्रेशन जा ककर जेके आहिनि सो थरपारकर ज़िलो, मीरपुर ख़ास ज़िलो, उमरकोट ज़िलो उन मथां ही स्टांग ककरनि ऐं मीरपुर ख़ास मां ही बादलनि जो जेको मंज़र आहे अवां ताईं आऊं पहुचाए रहियो आहियां। ॾिसी सघो था पंहिंजी स्क्रीन ते त इन्हनि ककरनि में हिन वक़्तु थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बादलनि जा जेके आहिनि सो वसकारा थिया आहिनि। ककरनि जो सफ़र जारी आहे। इन्हनि ककरनि में अॼु बि बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। मीरपुर ख़ासि, उमरकोट, थरपारकर, कुझु सांगड़ जे इलाइक़नि में, जॾहिं त इन्हनि में जेका शिदत ईंदी उन खां पोइ 30 सितंबर ताईं इहे इम्कान आहिनि त कराची, हैदराबाद, मटियारी, जामशोरो, ठट्टो, सिजावल, बदीन, टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, थरपारकर, मीरपुर ख़ासि, सांगड़, नवाबशाह ऐं कुझु जेको आहे ख़ैरपुर ऐं नौशरी जे इलाइक़नि में बि गजगोड़ सां जेको आहे ककर ठही सघनि था। नाज़रीन, सितंबर अॼु 29 सितंबर आहे। 29 सितंबर ते ही स्क्रीन ते अवां ककरनि जा जेके आहिनि सो शाट ॾिसी सघो था। जेके बादलनि जा नज़ारा आहिनि ख़ूबसूरत, हिनखे असां प्री जेके आहिनि सो पोस्ट मानसून यानी वेंदड़ ककरनि जो मंज़र ॾेखारे सघूं था। जेके हिन वक़्तु बादल जेके आहिनि सो अवां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी सघो था। ही ककर मौजूदु आहिनि ऐं इन्हनि मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति मौजूदु आहे। त ही ककर जेके आहिनि सो हिन में इम्कान आहिनि त अॼु खां वेंदे 3 अक्टूबर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां सिंध जे हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न, कराची डिवीज़न ऐं शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह डिवीज़न में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। ग़ुलाम हुसैन ख़ासि खे मौसम जी ताज़ा तरीन अपडेट मां इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।